आया मुझी छाती में एतो खीर अची वियो सॼे पासे खां हुजूर खीर पीतो खॿे पासे खां मुंहिंजे पुट खीर पी करे उन ॾिठो करे छॾियो आहे। अहिड़े ई तरीक़े सां सईदा हलीमा सादिया रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी जॾहिं हुजूर मुंहिंजे घर हलनि था पिया मुंहिंजूं बकरियूं सॼे ॻोठ जूं इलाइक़े जूं जेके बि बकरियूं हुयूं उन्हनि खे खाइण जे लाइ कुझु बि न हूंदो हुयो, साॻी जूं में वेंदियूं हुयूं। पर हुजूर जे अचण खां बाद में असांजूं बकरियूं साॻी जूं में वञनि थियूं, बाक़ी ॻोठ वारनि जूं बकरियूं ख़ाली मोटी अचनि थियूं। मुंहिंजूं बकरियूं जॾहिं अचनि थियूं त घायल आहिनि, बिल्कुलु ताज़ियूं तवानियूं आहिनि। ऐं पाड़े वारियूं औरतूं सुबुह जो अची करे मूंखां पुछनि थियूं जॾहिं हुजूर जे मुंहिंजे घर अचनि था पिया पुछा कनि थियूं ऐं मना तूं त ग़रीब हुए, तो वटि त का शइ कोन हुई, सॼी राति तूं ॾीओ ॿारे थी पई, रोशनी करे थी पई, किथां मिल्कियत आंदी अथई? फरमाए थी त मां मिल्कियत किथां कोन आंदी आहे, पर अहिड़ो बचो मूंखे हथु आयो आहे, अहिड़ो काइनात जो काइनी हथु आयो आहे जेको उनजे चहिरे मां एतिरी त रोशनी ऐं नूर निकिरंदो आहे, उनजे मथां जॾहिं कपिड़ो हटायो वेंदो आहे उनजे नूर मां एतिरी त रोशनी थींदी आहे जो ॾीओ ॿारनि जी ज़रूरत ई न पवंदी।